अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ पीटीआई हुकूमत पंहिंजे पेर में पाण कुहाड़ो हयो, अवाम ऐं मुल्क बदिरां महांगाई मुल्की मईशत खे तबाह कयो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणो घरू वज़ीर MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मान मटियारी वेझो शेखटियर में सैयद फज़ील हबीब शाह जी रहाइशगाह ते मांझांदे जी दावत में कयो। अॻूणो घरू वज़ीर ऐं MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मान ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान खे हाणे घर वञिणो पवंदो। इंशाअल्लाह हाणे मुल्क मां PTI जी तॾावेड़ थी वेंदी। ईंदड़ इलेक्शन में वज़ीर आज़म पाकिस्तान बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। इमरान ख़ान जा जलसा नाकाम थी चुका आहिनि, हू पाण बुखलाहट जो शिकार थी वियो आहे। मटियारी में तरक़ियाती कम तेज़ी सां जारी आहिनि। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रोड रस्ता जिनमें ताजपुर, खानपुर, सुमरा मोरी, शाहपुर, पलीजानी, उडेरोलाल, मटियारी, ख़ैबर खंडू समेत ॿियनि इलाइक़नि जे रोडनि जो कमु जारी आहे। इंशाअल्लाह असां मटियारी जी आवाम जी भरपूर ख़िदमत कंदासीं। उन मौक़े ते सैयद फज़ील हबीब शाह, अॻूणो SSP मंज़ूर अली खटियाण, ज़मार फ़कीर, हुसैन अली जाफ़री, अमजद अली बलोच, सरदार निसार खान खटियाण, नवाब मुदस्सिर हुसैन टालपुर, नवाब गज़नफ़र हुसैन टालपुर, काज़ी लाइक सैयद अबूज़र शाह हुसैनी, सैयद शहज़ाद अली शाह, शाहिद हिंगोरो, डॉक्टर ज़ाहिद अली मेमण, ग़ुलाम अकबर अली भुट्टो, वडेरो यूसुफ अबड़ेजो, गुलज़मान जानी ॾेतो, वडेरो अज़ीज़ुल्लाह डायरी, ख़ादिब हुसैन कोरी, वडेरो लौंग खान चोरो, वडेरो दरिया खान मरी, मुनीर अमन ख़ासकेली, वडेरो हारून बारीजो, बाबू महमूद ख़ासकेली, फयाज़ हुसैन, अली फीज़ान ख़ासकेली ऐं ॿियनि शिरकत कई।